बिड़शा मां ख़बर ॾींदा आलूतम मटियारी ज़िले जी यूनियन काउंसिल शेर मोहम्मद टोड़ा जे ॻोठ जुमा शौक़ जो बिजली जो ट्रांसफार्मर केतिरनि ई ॾींहंनि खां ख़राब रहवासी पीअण जे पाणी लाइ परेशान अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बिजली न हुअण करे मुकमिल ॻोठ ऊंदाहि में वरतल हिन शदीद गर्मी में बिजली न हुअण ऐं मच्छरनि जे आज़ार सबब रहवासियुनि जी ज़िंदगी अज़ाब बणियल आहे। ॻोठ जे सियासी समाजी अॻवाननि तोड़े शहरनि चूंडियल नुमाइंदनि समेत वस वारनि ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांजे ॻोठ जे ट्रांसफार्मर जल्द खां जल्द ठाराए ॾिनो वञे। ट्रांसफार्मर ते लोड तमामु घणो आहे। हिननि चयो त असांजे ॻोठ में 2 खां 4 बिजली जा नवां ट्रांसफार्मर बि ॾिना वञनि ऐं ॻोठ जी बिजली बहाल कराए ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।